नाज़िम मटियारी में पीटीआई अॻवाननि मेहरान टीवी जे डायरेक्टर न्यूज़ ऐं सीनियर सहाफ़ी रऊफ़ चांडियो खे मिलंदड़ धमकियुनि ख़िलाफ़ एहतजाज कयो आहे। तफ़सील ॾेई रहियो आहे बाबू ख़ास केली। तहरीक इंसाफ ज़िले मटियारी पारा हुसैन मेमन की अगवानी में सीनियर सहाफ़ी मेहरान टीवी के डायरेक्टर न्यूज़ मोहतरम रऊफ़ चांडियो साहब के धमकियों मिलण खिलाफ जो एहतजाजी मुज़ाहिरो कयो वे अचो तो एहतजाजी मुज़ाहिरे में शरीक अगवान का कुछ वीचार वंडियूं तो उन्होंने छा चवण है। न्यूज़ डायरेक्टर मोहतरम रऊफ़ चांडियो साहब ते जो इनके धमकियों मिलियूं आहिनि स्कूल में चोरी थी आहे। असां इन पीटीआई के प्लेटफॉर्म तां असीं उन वाक़े की पुरज़ोर लफ़्ज़न में मज़म्मत कयूं था। उन वाक़े की असां सो जुडिशली वाक़े की इंक्वायरी विहारी वञे, इंक्वायरी कराई वञे ऐं उन जा जवाबदार आहिनि जिन धमकियूं ॾिनियूं आहिनि या जिन चोरी कई आहे उन जा जवाबदार गिरफ़्तार कया वञनि। इन जी चोरी थी आहे ऐं उनखे धमकियूं मिलियूं आहिनि इन्हनि सां असां सख़्तु लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था ऐं इन वाक़े में मुलविज़ आहिनि उन्हनि खे फौरी गिरफ़्तार कयो वञे, उन खां सख़्तु खां सख़्तु सज़ा ॾिनी वञे। असां पीटीआई तरफ़ां आला इदारनि खे अपील था कयूं त जल्द सां जल्द इन्हनि जी गिरफ़्तारी कई वञे ऐं रऊफ़ चांडियो खे इंसाफ़ ॾिनो वञे। मामिलो थियो आहे फौरी तौर उन सां इंसाफ़ कयो वञे। महिरबानी कंदासीं त कंहिं सहाफ़ी ते या सकाफ़त ते हमिलो थिए रऊफ़ सां इंसाफ़ कयो वञे, न त असीं पीटीआई जे प्लेटफॉर्म तां सॼे सिंध में जेके आहिनि हड़तालूं कंदासीं।